जिक्र कयूं पिया पीएस एकट जे हवाले सां त शर्जील इनाम मेमण सोभारो थियो आहे। मूंखे ॿुधायूं त शर्जील इनाम मेमण कामयाबी माणी आहे। पीएस एकट जे हवाले सां ॿुधायूं त पीपी जो उम्मीदवार आहे। शर्जील इनाम मेमण जे 62,638 वोट खया आहिनि ऐं कामयाबी हासिल कई आहे। आज़ाद उम्मीदवार आहे हाफ़िज़ सईद अहमद जे 11,719 वोट खया आहिनि, हाराए वियो आहे। पीएस एकट हैदराबाद जे हवाले सां ज़िक्र कयूं पिया पीपी जो उम्मीदवार आहे शर्जील इनाम मेमण जे 62,638 वोट खया आहिनि, खटे वियो आहे। पोलिंग स्टेशन 135 मां 135 जो रिज़ल्ट अची वियो आहे। हिन वक़्तु शर्जील इनाम मेमण कामयाब थियो आहे। पीएस एकट हैदराबाद जे हवाले सां ज़िक्र कयूं त पीपी जो उम्मीदवार आहे शर्जील इनाम मेमण जे 62,638 वोट खया आहिनि ऐं खटे वियो आहे। जेयूआईएफ जो हाफ़िज़ सईद अहमद आहे 11,719 वोट खणी हाराए वियो आहे। अवां ताईं ब्रेकिंग न्यूज़ त पीएस एकट हैदराबाद जे हवाले सां ज़िक्र कयूं त पीपी जो उम्मीदवार आहे शर्जील इनाम मेमण जे कामयाबी माणी आहे। शर्जील इनाम मेमण 62,638 वोट खया आहिनि, खटे वियो आहे। केतिरनि शहरनि खां गैर हतमी गैर सरकारी नतीजा अचण जो सिलसिलो जारी आहे। हिन वक़्तु अहम ख़बर आहे पीएस एकट जे हवाले सां त शर्जील इनाम मेमण कामयाबी माणी आहे। शर्जील इनाम मेमण 62,638 वोट खणी कामयाबी हासिल कई आहे। पीएस एकट हैदराबाद जे हवाले सां ज़िक्र कयूं त पोलिंग स्टेशन 135 मां 135 जो रिज़ल्ट अची वियो आहे। पीपी उम्मीदवार शर्जील इनाम मेमण कामयाब थियो आहे। शर्जील इनाम मेमण 62,638 वोट खणी कामयाबी हासिल कई आहे। आज़ाद जेयूआईएफ जो उम्मीदवार आहे हाफ़िज़ सईद अहमद जंहिं 11,719 वोट खे हाराए वियो आहे। केतिरनि शहरनि खां गैर हतमी गैर सरकारी नतीजा अचण जो सिलसिलो जारी आहे। इन हवाले सां लाइन ते मौजूद आहे गुलशहर लोची। जी गुलशहर, अपडेट कजो पीएस एकट जे हवाले सां। चंडोजाम हैदराबाद तालके बहराड़ी ते बदल पीएस एकट ते मुकाबलनि जे जेको नतीजा आहिनि सूबाई असेंबली जे मुकाबलनि जा उन जो हतमी नतीजा पहुची विया आहिनि। हिन वक़्तु पाकिस्तान पीपल्स पार्टी जो उम्मीदवार शर्जील इनाम मेमण टोटल 135 पोलिंगुनि तां 63,638 वोट खणी कामयाब थी वियो आहे, जॾहिं कि जेयूआई जो जेको उम्मीदवार आहे हाफ़िज़ सईद अहमद टालपुर जेको आहे उहो सिर्फ़ 11,719 वोट खणी सघियो आहे। ऐं शर्जील इनाम मेमण जे कामयाबी खां पोइ शर्जील हाउस ते हिन वक़्तु जशन जो माहौल आहे। सवनि जी तइदाद में जेके कारकुन आहिनि जेको शर्जील हाउस ते पहुची विया आहिनि, जिते वॾी तइदाद में जेको सो कारकुननि पारां नारेबाज़ी कई पई वञे, जॾहिं कि आतिश जेको मुक़ाबलो पंहिंजो नुमाइश कई पई वञे। हिन वक़्तु ई मुख़्तलिफ़ जेको आहे पोलिंग हुन उन्हनि जा काफ़िला पिणु जेको आहे सो शर्जील हाउस ते पहुता आहिनि। ऐं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जेको पीएस हैदराबाद तालको बहराड़ी आहे उहो टंडोजाम समेत ॿिनि टाउन्स ते मुश्तमिल हो, जंहिंमें जेको वोटरनि जो जेको तइदाद आहे उहो 1,99,700 कुझु वोट आहे, जंहिंमां शर्जील इनाम मेमण 63,638 वोट खणी कामयाबी माणी वरिती आहे। गैर हतमी ऐं गैर सरकारी नतीजनि मूजिबि 11,719 संदसि मुक़ाबले में जेको उम्मीदवार हो जेयूआई जो हाफ़िज़ सईद अहमद टालपुर उहो खणी ॿी पोज़ीशन खई आहे। जी वॾी महिरबानी अपडेट करण लाइ मुदसर गुलशहर लोची। ज़िक्र कयूं पिया त पीएस एकट हैदराबाद जे हवाले सां ॿुधायूं त पोलिंग स्टेशन 135 मां 135 जो रिज़ल्ट अची वियो आहे। पीपी जो उम्मीदवार आहे शर्जील इनाम मेमण जंहिं 63,638 वोट खयां कामयाबी हासिल कई आहे। अवांखे ॿुधायूं त जेयूआईएफ जो उम्मीदवार हाफ़िज़ सईद अहमद 11,719 वोट खणी हाराए वियो आहे। गैर हतमी गैर सरकारी नतीजा अचण जो सिलसिलो जारी आहे। केटी न्यूज़ पंहिंजी रवायत बरक़रार रखंदे सभ खां पहिरियां अवां ताईं रिज़ल्ट पहुचाए रही आहे। हिन वक़्तु ज़िक्र कयूं पिया पीएस एकट हैदराबाद जे हवाले सां त पोलिंग स्टेशन 135 मां 135 जो रिज़ल्ट अची वियो आहे। पीपी जो उम्मीदवार आहे शर्जील इनाम मेमण जंहिं 63,638 वोट खयां कामयाबी हासिल कई आहे ऐं जेयूआईएफ जो उम्मीदवार हाराए वियो आहे। जेयूआईएफ जो उम्मीदवार हाफ़िज़ सईद अहमद 11,719 वोट खयां हाराए वियो आहे। केटी न्यूज़ पंहिंजी रवायत बरक़रार रखंदे सभ खां पहिरियां अवां ताईं रिज़ल्ट पहुचायो आहे। रिज़ल्ट पहुचाइण जो सिलसिलो जारी आहे। गैर हतमी गैर सरकारी नतीजा अचण जो सिलसिलो जारी आहे। केतिरनि शहरनि खां नतीजा अची रहिया आहिनि। हिन वक़्तु ज़िक्र कयूं पिया पीएस एकट हैदराबाद जे हवाले सां त शर्जील इनाम मेमण कामयाबी माणी आहे। जेयूआईएफ जो हाफ़िज़ सईद अहमद आहे जेको हाराए वियो आहे। अहम ख़बर आहे पीएस एकट हैदराबाद जे हवाले सां पोलिंग स्टेशन 135 मां 135 जो ई रिज़ल्ट अची वियो आहे। पीपी जो उम्मीदवार आहे शर्जील इनाम मेमण जंहिं 63,638 वोट खयां खटे वियो आहे। जेयूआईएफ जो
हाफ़िज़ सईद अहमद आहे, जंहिं 11,719 वोट खे हाराए वियो आहे। केतिरनि शहरनि खां गैर हतमी गैर सरकारी नतीजा अचण जो सिलसिलो जारी आहे। अवाक विधो त मुल्क में आम चूंडुनि लाइ पोलिंग मुकमिल थियण खां पोइ वोटनि जी ॻणप जारी आहे। हिन वक़्तु ज़िक्र कयूं पिया PSA 61 हैदराबाद जे हवाले सां त पोलिंग स्टेशन 135 मां 135 जो रिज़ल्ट अची वियो आहे। KT न्यूज़ पंहिंजी रवायत बरक़रार रखी आहे। सभ खां पहिरियां ताईं रिज़ल्ट पहुचायो आहे। ज़िक्र कयूं था PSA 61 हैदराबाद जो त PP उम्मीदवार शर्जील इनाम में कामयाबी हासिल कई आहे। JYF जे हाफ़िज़ सईद अहमद हाराए वियो आहे।